नाज़रीन, कराची में नौजवाननि पारां शहर के बुनियादी मसइलनि के हल ऐं वधंदड़ मंशियात तोड़े समाजी बुराइनि ख़िलाफ़ सिंध दोस्त फोरम जो बुनियाद रखण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था शाहिद अली कुराई जी हीअ रिपोर्ट। कराची के गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े गुल हाउस भरिसां खांगी होटल में नई जोड़ियल सिंध दोस्त फोरम के नौजवाननि जी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणीअ में सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी के कोऑर्डिनेटर आगा शाह ज़मान, मुबशिर जागीरानी, आमिर जोनेजो, सदाम सहतो, यासिर सहतो, फराज राहूजो समेत केतरनि नौजवाननि शिरकत कई। गॾिजाणी वारी तकरीब के खिताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त ही फोरम नौजवाननि खे गॾु खणी हली समाजी बुराइनि ख़िलाफ़ आवाज़ बणिबो ऐं गरीब मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत में अॻु भरो रहंदो। उन मौक़े ते एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आगा शाह ज़मान ऐं ॿियनि जो चवणु हो त मां सभ खां पहिरीं तव्हांजे एसएस न्यूज़ के जेको आहे सो शाबाश थो ॾियां। तव्हां जेको आहे सो अहिड़नि प्रोग्रामनि में जेको आहे सो नौजवाननि खे फोरम जे जेको आहे सो दोस्तनि खे उत्साह ॾियण लाइ तव्हां जेको आहे सो अहिड़नि प्रोग्रामनि खे उजागर कयो पिया, त तव्हांजा असां थोराइता आहियूं। उन खां अलावा जेको आहे सो हीअ जेको आहे सिंध दोस्त फोरम जे नाले सां दोस्तनि जेको फोरम जोड़ियो आहे, त मां सम्झां थो उनजो नालो ई वॾो मानाखेज़ आहे। पोइ इन हवाले सां सभई दोस्त जेके बि ॻंढिया आहिनि, जेके बि दोस्त हिते मौजूदु आहिनि, तव्हां पाण उनजा जज़्बा ॾिसो पिया ऐं हू जज़्बो रखनि पिया पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे बिरादरियुनि जे लाइ, हर इंसान जेको आहे हर मज़लूम जे लाइ उहो जज़्बो रखनि पिया त असां उनजे लाइ कुझु न कुझु असां करणु खपे। सभई बहादुर दोस्त आहिनि ऐं असां बि जेको आहे सो रज़ाकारनि तौर ते हिन खे चयो आहे त असां तव्हांजा ई सम्झो कारकुन आहियूं। तमूरनि दोस्तनि जा जेके जज़्बा हुआ उहे ॾिसण वटां हुआ। ॾिसो, ख़ासि एजेंडा बेस उन्हनि इलाइक़नि में पंहिंजनि माण्हुनि जो बरजलो थी करे हिकु गॾियल जदोजहद जो आगाज़ करणु, मां सम्झां थो समूरनि तरक़ी पसंदि साथियुनि खे, समाज दोस्त साथियुनि खे उनखे भलीकार चवणु घुरिजे। ख़ासि करे अहिड़नि इलाइक़नि में जेके इलाइक़ा मुकमल नज़रअंदाज़ कया वेंदा हुजनि, जिन इलाइक़नि जे अंदरि जेको उहे अहिड़ा अमल आहिनि जेके हिन समाज खे ख़राबु कनि पिया, जहिड़ी रीति मंशियात फ़रोशी थी वई या स्ट्रीट क्राइम थी वियो। उनखां अलावा हिते अस्पतालुनि जा मसइला आहिनि। हिते हालांकि मेट्रोपॉलिटन शहर आहे, तमामु वॾो शहर आहे कराची, ऐं हीअ बि को घणो परे कोन्हे, उन ई कराची शहर जो हिकु हिसो आहे, सेंटर पॉइंट में शहर आहे। तमामु ज़बरदस्त अॼु भिटायाबाद ऐं आसपास जे जेके नौजवाननि मिली करे सिंध दोस्त फोरम जेको जोड़ियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ी वॾी ॿुसट ऐं वॾी मायूसी वारे माहौल खां निकिरण जी जेका कोशिशि कई आहे दोस्तनि, ऐं उन में ख़ुशी इन ॻाल्हि जी बि थी आहे त उन्हनि दोस्तनि जेके बि मुतालबा रखिया आहिनि, में माज़ी में जेके बि जॾहिं इताद ठहंदा हुआ त उनमें हमेशह इहो हूंदो त को बि झेड़ो थिए, फॾो थिए, उनमें पहुची वञजनि, उनजे लाइ इताद ठाहिबा हुआ। मगर हिन वारे जेको इन्हनि दोस्तनि सिंध दोस्त जेको इताद ठाहियो आहे, फोरम ठाहियो आहे, इन में हिननि दोस्तनि ज़बरदस्त एजेंडाऊं रखियूं आहिनि। असां सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त हिन फोरम जण जो बुनियादी मक़सदु इहो आहे त इलाइक़नि जे अंदरि, आबादियुनि जे अंदरि हिकिड़ी जेका सिहतमंद अपोज़िशन हुजणु खपे, उन जी खोट महसूसु कयूं पिया। जेके सियासी पार्टियूं आहिनि उहे पंहिंजे मुफ़ादनि तहत हिकिड़ो पाण में पैक्ट ठाहे करे हलनि पिया। नतीजनि तौरु असांजी आबादियूं असांजी हिन वक़्त ताईं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हर मसइले ते, हर इशू ते तव्हां ॾिठो था पाणी जा खोड़ मसइला आहिनि। ऐं तव्हां हिते भिटायाबाद जे अंदरि ॾिसो त सेवरेज जा ऐं काफ़ी धणी बश खां एतिरो ख़ासि तरह ज़ुल्म आहे जो पाणी बिल्कुलु 15 सालनि खां हिते वॾी का माफ़िया वेठी आहे जेकी पाणी धणी बश्क त मां सम्झां थो त हिननि जे नज़र में ई न आहे त धणी बश्क को बिजलीअ जो मसइलो बि उते आहे, पाणी जो मसइलो बि उते आहे, सेवरेज जो मसइलो उते आहे। कॾहिं अचनि सही नुमाइंदा अचनि थोरो धणी बश्क जे अंदरि ॾिसनि त सही त यार हिते बि को इंसान रहंदा आहिनि, हो ईअं सम्झंदा हिते जानवर रहनि था। त असां इन करे सॼी सिंध जे अंदरि असां दोस्त फोरम जेको हिते टीम ठाहे सभु नौजवान असां सां गॾु हूंदा, इंशाअल्लाह हर इशू ते जदोजहद कंदासीं। बिल्कुलु अॼु तव्हां ॾिठो आहे सिंध दोस्त फोरम जे अॼु इफ़्तिताह कई आहे, दोस्त काफ़ी आया। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे इंसानी हक़नि लाइ कमु करणु, की को इहो न आहे त सिंधी आहे हुनजो कमु कंदासीं, सिंधी हुजे पठाण हुजे केरु बि आहे हुनजे हक़ लाइ असां कमु कंदासीं, ग़रीबनि जी मदद कंदासीं। आस्ते आस्ते असांजी कोशिशि इहा आहे, हिनमहिल सिर्फ़ु असां भिटायाबाद जा ऐं सचलकोट जा दोस्त आया हुआ, आस्ते आस्ते हिनखे वधाईंदासीं असां। गॾिजाणीअ जे आख़िर में आगा शाह ज़मान सिंध दोस्त फोरम जे अॻुवाननि खे यकीन ॾियारियो त तमामु जल्द अव्हां लाइ ब्लड बैंक जो बंदोबस्तु कयो वेंदो। कैमरामैन मोहम्मद हनीफ भुट्टो सां गॾु शाहिद कोराई, एसएस न्यूज़, कराची।